अस्सलाम वालेकुम मां यूट्यूब चैनल खोलिया तव्हां सब्सक्राइब छो नथा कयो एतिरो महिनत कयूं था गीतनि जो फिल्मनि जो ऐं गर्मियुनि जो पुछा कयो था केतिरो माण्हू बेहोश थियनि था ऐं असांजा डायरेक्टर हुया उहे बि बेहोश थी पिया ऐं 7 फिल्मनि में कमु कयां थी हिकु फिल्म ईद खां पहिरियों रिलीज़ थी वेंदो ऐं बाक़ी जो फिल्म हूंदा उहो ईद खां बाद में रिलीज़ थी वेंदा। हे डायरेक्टर बाबू मस्तोई, हे जब्बार, हे मैडम नाइलाया ऐं हे वॾो अदाकार आहे तव्हां सुञाणे सघो था लाला सिकंदर। गर्मियुनि में एतिरी बेहोश थी पियो इनखे पाणी हणी करे ज़ोरी ठहियो हुते फिल्म में कमु त करिणो आहे न इहो बि तव्हांजे लाइ महिनत आहे। ऐं बाबू मस्तोई आहे 3 दफ़ा बेहोश थी पियो हिन त सिधो जवाबु ॾिनो कमु ई न कंदसि। मां चयो कमु त इंशाल्लाह तोखे करिणो आहे हाणे चए थो गर्मी में मैडम साह निकिरी पए थो। इहो बि तव्हांजे लाइ कयूं था तमामु लेडी खे सब्सक्राइब कयो ऐं ईद खां पहिरियों इंशाल्लाह सारा डाकू फिल्म रिलीज़ थी वेंदो ॾिसण में सारी जो ऐं सारा अब्दुल जब्बार 005 इन यूट्यूब में ॾिसजो। अल्लाह हाफिज़ यूट्यूब में ॾिसजो। अल्लाह हाफिज़।